नाला जानण जा जेके तव्हां जा तव्हां किथां जा छा नालो आहे तव्हांजो? नजमा। कंहिंजी धीउ आहियो? अच्छा, शादीशुदा हो तव्हां? नाज़रीन, ख़बरां सां शेयर कंदासीं। घोटकी मां ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ आदलपुर वेझो ॻोठ बानो महार में 3 जवाबदारनि पारां 13 वरियनि जी नींगरीअ सां मुबैना जिंसी ॾाढाई। नींगरी बेहोशी जी हालत में तालका इस्पताल दाख़िल। 3 जवाबदारनि नज़ीर महर, परियल महर ऐं अमीर बख्श महर पारां ॻोठ जी भरिसां फ़सुल में मुबैना तौर ते नींगरी नजमा धीअ ग़ुलाम हुसैन महर खे मुबैना जिंसी ॾाढाई जो निशानो बणायो वियो। जिंसी ॾाढाई जो निशानो बणियल नींगरी नजमा महर जो केस नींगरी जे वालिद ग़ुलाम हुसैन महर जी फ़रियाद ते आदलपुर थाणे ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। इब्तिदाई मेडिकल रिपोर्ट मूजिबि डॉक्टराणी पारां जिंसी ॾाढाईअ जी तस्दीक। नींगरी ऐं उन जे वारसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो।